अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया शमन अली मीराली अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह एसएम प्रोडक्शन में ही मुंहिंजो एल्बम अॼु कंप्लीट थी चुको आहे ऐं वोकल फाइनल थी वई ऐं इंशाल्लाह हिन ईद ते ही एल्बम रिलीज़ थींदो ऐं पंहिंजा जेके असांजा प्यारा शाइर जंहिंजो तालुक़ सिंध सां ऐं सऊदी अरब जेके दोस्त असांजा रहनि था जंहिंमें कुझु शाइर आहिनि बशीर पंवर साहब छो त आहे उहो बि सिंध जो ई पर हिन वक़्तु हू रहनि था सऊदी में ऐं ॿियो असांजो दोस्त अनवर जोयो ऐं इनाम मीराली साहब उनजो बि कलाम आहे। सो बाक़ी जेके आहिनि असांजा दोस्त सभई सिंध सां जंहिंजो तालुक़ु आहे सिंध में रहनि था तमामु बहितरीनु शाइर सभई हिन एल्बम में आहिनि। इंशाल्लाह हीअ एल्बम जेको आहे ईद ते रिलीज़ थींदो ऐं जंहिं हिन एल्बम खे म्यूज़िक सां संवारियो आहे मोहतरम असांजो प्यारो भाउ इरफान समो साहब तमामु हिकिड़ो बहितरीनु दिलि सां कमु कयो आहे। इंशाल्लाह अवां सभिनि खे पसंदि ईंदो। महिरबानी, ख़ुशि हुजो, आबाद हुजो।